जुडो में IBA टेस्ट पास कंदड़ उस्तादनि जो मुतालबनि जी मञता लाइ मीडिया सेंटर जुडो ते एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन मौके ते संजीत सागर, मुज़फ़र अहमद, मोहम्मद वरियाम बलोच ऐं ॿियनि सहाफ़ियुनि अॻियां दाहींदे चयो त 2021 IBA JST टेस्ट पास कंदड़ 69 मील उस्तादनि जूं सीटूं फील्ड जी वेबसाइट ते अपलोड थियल आहिनि। पर एजुकेशन ज़िले इंतज़ामिया तालके जुडो जे उस्तादनि सां माटेली माउ वारो सलूक करे 14 सीटूं फीमेल उम्मीदवारनि खे ॾियण जी कोशिश करे रही आहे। जॾहिं त यादि रहे त मीरपुर ख़ास ज़िले जे ॿियनि तालकनि में मेल ऐं फीमेल खे पंहिंजी सीटुनि ते ई ऑफर ऑर्डर ॾिना विया आहिनि। हुननि आला अख़्तियारनि खां मुतालबो कयो त असांजा जाइज़ मुतालबा मंज़ूर कया वञनि।